अचे करे छाकाणि त जेको माण्हुनि जो इंट्रस्ट आहे जेको माण्हू इंट्रस्ट वठंदा पिया ॾाढो इंस्पायरिंग आहे ॾाढो बहितरीनु आहे छाकाणि त मां इहो सोचां पियो ॿुधो हुओसीं त इहा चीज़ ऑर्गेनाइज़ हिते थींदी पर मां एक्सपेक्ट न पियो कयां त माण्हू इंट्रस्ट वठंदा पर जेको माण्हू जो इंट्रस्ट आहे जेकी माना कैपेसिटी ऑफ परचेसिंग पावर माण्हुनि जी आहे माण्हू किताब वठंदा पिया असां ॻाल्हि इहा आहे त जीअं इंटरनेट आयो आहे त फेसबुक ऐं सोशल मीडिया किताबनि जो इस्तेमालु ख़तमु करे छॾियो आहे पर जेस्ट आहे माण्हू किताब वठनि था पढ़नि था पिया त इहा ॾाढी ज़बरदस्त चीज़ आहे वॾो ड्रॉबैक इहो आहे असां वटि त असां वटि जेको सिंधी जेको लिटरेचर आहे उहो असांखे मिले नथो त इन जी अवेलेबिलिटी हिते आहे ऐं जिन तरीक़े सां किताबूं पियूं आहिनि ॾाढियूं ज़बरदस्त अवामी प्रेस वारनि बि वॾो रोल प्ले कयो मां त हिनखे सलाम पेश कंदुमि त उन्हनि सुठे नमूने सां बाक़ाइदे हिन चीज़ खे ऑर्गेनाइज़ कयो आहे सुठे नमूने सां डिसिप्लिन सां ऐं हर माण्हू हिते अचे थो पियो हिते ग़रीब बि अचे थो पियो मीडियम क्लास जो माण्हू अचे थो अपर क्लास जो माण्हू अचे थो हर माण्हू अचे थो हर माण्हू इंट्रस्ट वठे थो किताब वठनि था पिया असांजी यंग जनरेशन वॾी ॻाल्हि इहा आहे त मां यंग जनरेशन बि हिते अचनि था छोकिरा अचनि था पिया कॉलेज जा छोकिरा अचनि था पिया उहे बि किताब वठनि था पिया त ॾाढी ख़ुशी जी ॻाल्हि आहे मां चवंदा इहे चीज़ूं कंटिन्यू थियणु घुरिजनि सुठे नमूने सां त असांजे ॿारनि खे असांजे कल्चर जी ख़बर पए थैंक यू वेरी मच